सारे तन जूं सूर तूं लड़े लुड़कतिया सारे तन जूं सूर तूं लड़ी लुड़कतिया लली लाए कया केदा पंध पहाड़ जा जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखड़ो जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखड़ो छपर कीन ॾिए सुखड़ियूं सुतनि खे सुबिल साथो जीअं लतीफ़िलात मेरान टीवी जे फ़िक्री तहक़ीक़ी ऐं तारीख़ी रिहाण शाह जा पंथ ऐं पेचरा सां गॾु आऊं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। ही वसकारे जी मौसम आहे जॾहिं थर बर मां बदिलजी थर थी चुको आहे हर तरफ़ सावक आहे हर जीव में नई ज़िंदगी अची वई आहे माण्हू पखी पुखण जानवर जीत जणियो ॿूटा वण टिण उन्हनि खे नई हिकिड़ी ज़िंदगी मिली आहे ऐं हींअर अॼु असां गोड़ी मंदरु जेको इस्लामकोट खां कम अज़ कम 30-40 किलोमीटर अॻिते आहे उन ऐं मेन रोड खां 2 किलोमीटर अढाई खाॿे हथ ते आहे असां उन जी छत ते बीठा आहियूं ऐं हिन मंदर जी तारीख़ी जेका अहमियत आहे या जेका लतीफ़ साईं जे पंध पेचरनि जे हवाले सां अहमियत आहे उन हवाले सां वीचार कुझु हिन तरह आहिनि त ही जीन धर्म या जीन मत वारनि जो मंदरु आहे ऐं पारसनाथ जीन मत वारनि जो सभ खां महादेवता आहे ऐं उन जो बुत जेको पारसनाथ जो हिते हूंदो हुयो ऐं बुत जी कहाणी कुझु तमामु वॾी आहे कुझु ॾंद कथाई आहे लोकल माण्हू तारीख़ जा किताब ऐं कुझु हितां जो रवायतूं कुझु ॿिए तरीक़े सां ॿुधाइनि थियूं बहरहाल ही मंदरु जेको 1376 में तामीर थियो ऐं इहा बि ख़बर नथी पए त कंहिं तामीर करायो पर इन जी 1715 में वरी मरमत थी हुई ऐं ही उहो गोड़ी मंदरु आहे जंहिंजे पोयों जीन मत या जीन धर्म जे हवाले सां हिन इलाइक़े में ख़ासि तौर ते थर जो ही भाङो जंहिंखे पारकर चइजे थो इन हवाले सां वीरावाह ऐं कारूंझर या नंगर पारकर में अहिड़ा मंदर असांखे मिलनि था ऐं हिन मंदर जी जेका ड्रेख ऐं वेकर आहे उहो 90x40 आहे ऐं अंदरि हिन में अॻियां विरांडो आहे हिकिड़ो पोयां विरांडो आहे कुझु पोयां विरांडो रथियलु आहे ऐं अंदरि ॿिन्ही पासे 6 कोठियूं आहिनि जेके टोटल 12 कोठियूं थियनि थियूं ऐं उन कोठी में एतिरी सोढ़ी कोठी आहे जो उन ते हिकिड़ी दिकी ठहियलु आहे ऐं उन दिकी ते या दिके ते हिकिड़े माण्हू जे वेहण जी जाइ आहे ऐं जंहिंमां इहो जेको सो नतीजो अक्स कजे थो त हिन मज़हब सां तालुक़ु रखंदड़ उहे पुॼारी जेके अकेलाई में वेही इबादत कंदा हुआ ऐं एतिरी सोढ़ी जाइ हुई त जेकॾहिं हुननि खे थोरी निंड बि अचे त हू आस पास जे पथर सां या दीवार सां टकराइजनि त जीअं हू सुजाग रही सघनि हिन जे विरांडे में जेको सो अछो पथर उन जा थंभ लॻल आहिनि फर्श ते बि ऐं इन हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त पारकर या थर जे हवाले सां सिंध जे हवाले सां इहो पथर असांखे किथे बि नज़र नथो अचे ऐं तंहिं करे इहो गुमान थिए थो त ही कच्छ जे हवाले सां उतां ही पथर आंदो वियो संगे मरमर नाहे पर बज़ाहिर संगे मरमर जहिड़ो ई लॻे थो पियो त हिन मंदर जी इहा अहमियत लतीफ़ साईं जे पंध पेचरे सां इन करे आहे जो सुर रामकली सुर खाहोड़ी ऐं सुर पूरब इन में लतीफ़ साईं जिन
फ़क़ीरनि खे नांगनि खे कट कापट कापड़ी कनचीर कनोटिया नांगा बभूतिया ऐं इन्हनि खे ॻायो आहे। उन्हनि मां जीन मत धर्म जेको हुयो उन जा कुझु जेके शाखूं चइजनि ब्रांचूं चइजनि या उन्हनि जे मख़सूस चेलनि जे हवाले सां जेके फ़िरका ठहिया इबादत रियाज़त जे हवाले सां उहे मुख़्तलिफ़ नाला पोइ अॻिते वठी हलिया। त हिन मंदर जे हवाले सां हींअर बि असां जॾहिं आयासीं त उहो भक्ति हवाले सां जेको हिकिड़ो राग पिए थियो ऐं लतीफ़ साईं खे बि ॻायो पिए वियो ऐं ॿियनि लोकल फ़नकारनि उते तंबूरे ऐं ॿियनि साज़नि ते इहो राग पिए ॻायो। ऐं हींअर मां जंहिं छत ते बीठो आहियां त हिते बि असांखे पुराणी हिन जी जेका अॾावट आहे उन में टे जेके असांखे मेन माना मुख्य क़िस्म जा गुंबज़ नज़र अचनि था ऐं उन्हनि जे आस पास में ॿिनि साइज़ुनि में मुख़्तलिफ़ छटी नुमा गोल असांखे जेके से गुंबज़ मिलनि था जेके खुले लेखे मां तड़ तकड़ में ॻणे सघियो आहे त उहे 30 खनि जेके हिन विचोली साइज़ वारा आहिनि ऐं नंढी साइज़ वारा 10 खां 15 जे विच में उनजो तादादु आहे। हिन मंदर जे भरिसां मुंहिंजे साॼे हथ ते हीअं मूंखे नज़र बि अचे थी पई त हिकिड़ी गार आहे या हिकिड़ी गिफ़ा आहे या हिकु टनेल आहे। उन टनेल जी अॼु ताईं कंहिंखे ख़बर नाहे त आया इहा कहिड़े मक़सद लाइ हुई या इन जो छेड़ो किथे केसी ते पियो वियो ऐं इहो कहिड़े इस्तेमाल में पे आई। त अंग्रेज़ दौर में जॾहिं हिन मंदर खे आसारे क़दीमा जे हवाले सां शामिलु कयो पियो वियो त हितां जे जेके मंदर जा संभालींदड़ हिन या हिन ॻोठनि में आसपास जेके ओसवाड़ा ज़ात जा आहिनि उन्हनि इहो सरकारी तहवील में न ॾिनो ऐं पर पोइ अॻिते हली हली इहो हुन सरकारी तहवील में थी वियो। जीअं मूं गार जी ॻाल्हि पे कई त उनजी का बि जेका असां ख़बर नथी पए त तॾहिं के अंग्रेज़ अमलदार तिरवत जेको हुया उन गार खे खोटराई करण जो सोचियो ऐं उन खां अॻु में हिकिड़े ॿिए अमलदार अंग्रेज़ अमलदार उन गार खे खोटण जी कोशिशि कई जंहिंमां 3 दफ़ा उन खे इनकार जो न जो आवाज़ु मिलियो त पोइ उहा कमु जेको छॾियो वियो ऐं थोरे ई अरसे में उन अंग्रेज़ अमलदार जो मौत थी वियो जंहिंजी हींअर क़बर उमरकोट क़िले में आहे। ऐं इन जी मौत खां पोइ इहो वहम अञा वधी वियो माण्हुनि में त हिन मंदर जी निस्बत सां हिन गिफ़ा या गार जी खोटराई जेका ॾाढी हिकिड़ी पुरअसरार थी वई। पर इन खां अॻिते हली जॾहिं पारकर जे सोढनि बग़ावत कई अंग्रेज़ इक़्तिदार जे ख़िलाफ़ त उन दौर में हिन मंदर खे वरी हिकिड़ी अहमियत मिली सियासी तौर ते या जंगी हवाले सां जंहिं ज़रिए पोइ जनरल तिरवत जेको हुयो उन हिन जे पोएं हिसे खे जेको सो बारूद हणी तबाह कयो हो ऐं हुन जो गुमान इहो हुयो त बाग़ी क़िस्म जा सोढा जेके आहिनि उते हिन मंदर में वेही उहे कारवायूं कनि था। हाणे हीअ जदीद दौर में असांखे हिन घोड़ी मंदर जे हवाले सां इहा असांखे तारीख़ मिले थी जिते कुझु इनक़लाबी रुख़ या बाग़ियाना रुख़ जेको सो हिन मंदर सां ॻंढियो वियो आहे त इन गिफ़ा या जेका गार मां चवां थो या जेका टनेल आहे मुमकिन आहे हिकिड़ो तारीख़ जा किताब इन में ख़ामोश आहिनि। जीअं मूं ताज़ी ॻाल्हि कई त अंग्रेज़ अमलदार हिननि खे खोटण जी कुझु ॼाणण जी कोशिशि कई पर उहे न करे सघिया ऐं पुरअसरार नमूने सां गुम थी वई। त इन निस्बत सां मुंहिंजो गुमान इहो आहे त लतीफ़ साईं जे पंथ पेचरनि जे हवाले सां हिन मंदर जी उन फ़क़ीरनि जेके सुरराम कली खावड़ी पूर में ॻाया विया आहिनि उन्हनि जे उथण वेहण रहण कहण हुन जे आदतुनि हुन जे गुणनि अवगुणनि ऐं हुन जी मजमूई शख़्सियत जे हवाले सां या हुन जे मज़हबी उन नज़रिए जे हवाले सां हिकिड़ो इतिहास हुयो। ऐं इन गार जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि कंदुसि ॾाढी हिकिड़ी अजीब ॻाल्हि हूंदी त लतीफ़ साईं जी जेका खावड़ की खैर हुई उन जा जेके फ़क़ीर हुया सुञाण क़िस्म जूं जेके धुरियूं हुयूं उन्हनि जो बि इन गार सां को तालुक़ थी सघे थो। ॿिया क़िस्म जी जेका कारवायूं हुयूं या पाण लिकाइण वारियूं कारवायूं जेके हुयूं जीअं साईं चयो त ॿुधी ॿुधाऊं या कुपेरियां पेर कनी पातो पेरिए त इहे कुझु अहिड़ा ओहञाण असांखे मिलनि था अहिड़ा असांखे कुझु राज़ मिलनि था असांखे कुझु इशारा मिलनि था त इन गार जो उन हवाले सां को तालुक़ थी सघे थो। पर ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सिंध जी तारीख़ में सिंध जे समाज में ऐं सिंध सां
हर दौर में हर मज़हब फातिहाना रवैयो रखियो आहे त सिंधी माण्हू तारीख़ जे डिघे सफ़र में हर मज़हब जा जेके रवैया ॾिसी करे जेको मज़हब हाकिम धुर जो हूंदो त उन जो रवैयो ॿियो थी वेंदो, जेको मज़हब हाकिम धुर जो न हुयो त उन जो रवैयो ॿियो हुयो। पर जॾहिं वरी उहे हाकिमी में ईंदा हुआ त वरी उन जा रवैया बदिलजी वेंदा हुआ। त मुसलसिल डिघी इहा जेका मज़हबी रवैयनि जी भोगना आहे या इन्हनि हर मज़हब जीअं सिंध खे फातिहाना रवैये सां हलायो पिए त सिंधी माण्हू सिंधी समाज सिंधी क़ौम जो इन्हनि मज़हबी रवैयनि खे ॾिसी तारीख़ी डिघी भोगना खे सहंदे सहंदे ही इन मिज़ाज जा मालिक थी विया जो उन्हनि में हिकिड़ी सहप अची वई, हिकिड़ो सेक्युलरिज़म थी वियो, उन्हनि जे मिज़ाज में उहा शइ अची वई ऐं हुननि जे मज़हबी ऐं फ़िरके जे हवाले सां मतभेद जेका आहे उहा ख़तमु थी वई ऐं मजमूई तौर ते उहो समाज जेको जुड़ियो उन में हर मज़हब हर फ़िरके हर धुर खे उहो मान मर्तबो मिलंदो हो। मज़हब खे ज़ाती रवैये तौरु या ज़ाती हिकिड़े नज़रिए तौरु रखियो वियो, पर मजमूई समाज खे सक़ाफ़त जे बुनियाद ते हलायो वियो त जीअं क़ौम मुतहद रही सघे, समाज सेहतमंद रही सघे, समाज जा क़दुर जेके आहिनि उहे सेहतमंद रही सघनि। त इहो डिघो सफ़र मज़हबनि जी ॿिटी जेको रवैया हुआ ॿिटा रवैया हुआ उन्हनि खे सहंदे सहंदे सिंधी क़ौम सेक्युलर मिज़ाज जी थी वई, जंहिंखे तारीख़ में असां सिंधियत चऊं था। जियो ऐं जीअण जो इहा ई सिंधियत आहे ऐं इहो ई हिन मंदरु ऐं बाक़ी मंदरनि ऐं ॿियनि मज़हबनि वेंदे तसौफ़ ऐं वैदानियत जे हवाले सां इहो नज़रियो हो जेको हिननि फ़क़ीरनि ऐं हिननि आस्थाननि तां जेके नज़रिया ऐं प्रचार थी पिए उन जो नतीजो इहो निकितो। सुबेली साथियो, असां हिते नंढी साई वठंदासीं, साई सां पोइ वरी तव्हां सां वीचार वंडींदासीं। तेसीं ताईं असां सां गॾु रहिजो। जी लतीफ़। सती तुंहिंजे सट में ॻाल्हि घुरिजे गच, सती तुंहिंजे सट में ॻाल्हि घुरिजे गच, वढियो चीरियो चिचरियो पर में उभी पच, साण अमानत अच त थी समानी साणी में। सुबिल साथियो, जीअं लतीफ़ इलाप जीअं हिन साहित्य वञण खां अॻु में मूं गुज़ारिश कई त असां हिन वसकारे जी मुंद में थर जी जूअ में आहियूं। थर जेको बर जे बजाए थर थी चुको आहे ऐं हिन थर सां ख़ासि तौर ते सुर सारंग जी ॾुकार ऐं सुकार जी कैफ़ियत ऐं साईं जो महबूब किरदारु मारवी हिन धरती सां तालुक़ु रखे थी। त इन पस मंज़र में ही जू जेका सरहदी इलाइक़नि ताईं कच्छ भुज ताईं वञे थी उन सां घटि में घटि साईं जा 15 सुर जेके तालुक़ु रखनि था ऐं मुख़्तलिफ़ सूर्य ॾातार सूरमा उहे बि हिन जू सां तालुक़ु रखनि था। त अॼु असां जंहिं जाइ ते हींअर बीठा आहियूं, जीअं मूं साहित्य वञण खां अॻु चयो त असां ॿिए कंहिं माॻ ते हूंदासीं। थर जी जूअ में लतीफ़ साईं जे पंधई पेचरनि सां सलाड़ियल को माॻ हूंदो। त हींअर असां जेको अॼुकल्ह मारवी जो खूह सजे थो उन माॻ ते आहियूं, पर तारीख़ खे दुरुस्त कंदे जॾहिं मूं चयो त हीउ असांजो शाह जा पंध पेचरा हिकिड़ो तारीख़ी तहक़ीक़ी ऐं फ़िक्री प्रोग्राम आहे त मूं ते इहा ज़िम्मेवारी थिए थी त तारीख़ जी दुरुस्तगी बि कजे। रिसाले जी शाहिदियुनि मां ऐं थर जे भाङनि खे मद्देनज़र रखंदे ऐं रिसाले में मुख़्तलिफ़ मरहलनि ते मारवी पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे सांगियुनि खे जिन इलाइक़नि जा नाला वठी यादि करे थी उन्हनि इलाइक़नि खे सॼे उन्हनि शयुनि खे पस मंज़र में रखी
एतिरो कम अज़ कम चई सघिजे थो त हीउ अॼोको माॻ जिथे असां बीठा आहियूं मारवी जो खूह इहो हक़ीक़ी तौर ते तारीख़ी तौर ते रिसाले जे ओहञाणनि जी रोशनी में उन मारवी जो नाहे जंहिंखे लतीफ़ साईं ॻायो आहे छो जो तारीख़ी तौर ते ही 6 मार्च 1967 में मरहूम अलहाज मीर मोहम्मद बख्श टालपुर जेको तॾोको थरपारकर लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट हुयो उन सियासी मक़सदनि लाइ या सियासी मुफ़ाहिमत तौरु सियासी पंहिंजे मक़सदनि खे पूराए करण लाइ कुझु अदीबनि खे साण करे पहिरियों दफ़ो हिते नुमाइश या मेलो लॻायो हुयो ऐं इहा अॻु में हिते कुंडी बि हुई रखियल ऐं जॾहिं 5-10 साल पहिरियों मां आयो हुउसि त हीउ मौजूदु जेको ट्रिक्साठ आहे इहो बि कोन हुयो ऐं सकाफ़त खाते वारनि पोइ हीउ जेके चौरा या ही कंपाउंड वाल या जेको पकियूं जेके रस्ता पका रोड वग़ैरह ठाराया आहिनि त इहो 1967 6 मार्च ते जॾहिं मेलो लॻायो वियो त सियासी मक़सद लाइ हिते मारवी जे नाले सां इहो खूह मनसूब कयो वियो ऐं उहा कुंडी ठाही वई त मारवी इन खूह जो पाणी कढी पंहिंजे धण जे छेलड़नि खे पाणी पियारींदी हुई पर साईं जो हिकिड़ो बैत आहे त खारोड़ा खणी वेड़ी झप वया खारोड़ा खणी वेड़ी झप वया सेण मुंहिंजा सैद चए हाण हित हुआ पसी पड उन्ही जा लड़ी लुड़क पिया कंहिंखे ॾोरा पाॾियां जे ॾेही ॾूर थिया त खारोड़ा खणी वेड़ी झप वया त थर जे तबई भाङनि जे हवाले सां तारीख़ जाग्राफी ऐं मुख़्तलिफ़ जेके इल्मी किताब आहिनि तहक़ीक़ आहे उन हवाले सां ॾिसूं था त थर जा मुख़्तलिफ़ भाङा आहिनि हिकिड़ो खारोड़ जेको उमरकोट तालको छोर ताईं ऐं कुझु जेको सो डीपले इलाइक़े जा तालके जा इलाइक़ा अची वञनि था उन खां पोइ हीउ पारकर जो इलाइक़ो आहे जेको नंगर पारकर या पुराणो शहर पारी नंगर उन जे आसपास हो जेको फिटी वियो ऐं कारूझर जबल ऐं उन खां अलावा विच वारो जेको इलाइक़ो आहे उन खे ढट बि सॼो वञे थो ऐं उन खां पोइ जेको विच में इलाइक़ो बचे थो उन खे थर सॾे थो त मलीर या पारकर जा इलाइक़ा पाण में ॻंढियल आहिनि त विच में ढट ऐं या थर चइजे उहो जेको भिटनि जे विच में हिकिड़ो इलाइक़ो आहे जेको अक्सर तारीख़ में वीरान रहियो आहे ऐं उन खां परे पासे उमरकोट जे आसपास वारो इलाइक़ो जेको आहे उहो खारोड़ियो थर खारोड़ी थर जो इलाइक़ो सॼे थो त मारवी जो लतीफ़ साईं जे हवाले सां इहो बैत खारोड़िया खणी वेड़ी झप वया ऐं वेड़ी झप मौजूदु डीपले तालके में अचे थो त हिन जूअ सां मारवी जे माइटनि जो उमिरि जे ॾाढ ऐं मारवी जे खॼण खां पोइ हुनखे क़ैद करण खां पोइ हू जंहिं ख़ौफ़ में जंहिं डप में रातो राति उतां लॼिया हुया त उहा जूअ हीअ नाहे त उमरकोट बि असांखे हितां परे थो मिले जेको कम अज़ कम हिकु ॾींहं जो उठ जो पंधु थिए थो तंहिंखां पोइ असांखे खारोड़ जो इलाइक़ो उमर जे आसपास में मिले थो ऐं उन खारोड़ियो थर जेको खारोड़ियो इलाइक़ो आहे थर जो उन में खारोड़ जेको सो मारवी जो पंहिंजो ज़ाती ॻोठु हुयो जेको यूसुफ़ाणी साहिब जी तहक़ीक़ ऐं कुझु ॿिया इल्मी किताब ऐं जाग्राफी जी लोकेशन जेका आहे उहा असांखे इहो ॾस पतो ॾिए थी पर बहरहाल हिन महिल बि लतीफ़ साईं जा अज़ीम किरदार आहिनि हिकिड़ा महान किरदार आहिनि गैर फ़ानी किरदार आहिनि त उन्हनि जी निस्बत सां का शइ जोड़ी वञे थी त उनखे सिंधी माण्हू लतीफ़ साईं जी अक़ीदत में या मारवी जे उन किरदार जे गुणनि जे करे उन माॻ खे मान ॾिनो वञे थो पर तारीख़ में मसलहतनि जो शिकार न थियणु घुरिजे तारीख़ जे कटड़ में हमेशह सच ॻाल्हाइणु घुरिजे त हीउ माॻ न मनसूब मारवी सां कयो वञे थो पर हक़ीक़ी तौर ते मारवी जो न खूह आहे न ई मारवी जी उहा कुंडी आहे त इन हवाले सां जॾहिं असां ॻाल्हायूं था त कई असांखे बैत मिलनि था ऐं त अखियूं उघां जे तो पायर ॾिना पैर हिकिड़ी वाई जी सिट आहे त जॾहिं मारवी क़ैद में हुई त माइटनि ॾे पांधी जेके न्यापा खणी आया न्यापा खणी पिए विया त उन हवाले सां लॾ पलाण खां पोइ
मारवी उन्हनि खे पायर ॾे इशारो ॾिए थी से त आउं अखियूं उघां जे पायर ॾिनई पेर, माना थर जे पायर जे इलाइक़े में हिन जा माण्हू रहंदा हुआ त उतां को पांधी अचे थो नियापो खणी अचे थो त हुन जा पेर हू अखियुनि सां उघे थी त इहो बि हिकु ॿियो ओञाण आहे। ऐं कई अहिड़ा ॿिया बैत आहिनि जेके मलीर मटियाऊं मलीर बि छॾे करे मक़सदु चवंदो त उमिरि सूमरे जे इक़्तिदारी जेको जूह हुई या जिथे हुनजो अख़्तियार हली पिए सघियो त मारवी जा माइट रातो राति उन जूह मां चुप चपात में जेके निकिरी थर उकरी वड़ा थर उकरी मारू साण ॻुणनि विया थर उकरी त इहो बि जीअं मूं अर्ज़ु कयो त थर वारो थर जेको खारोड़ खे वेझो लॻे थो ऐं वेड़ी झप ॾीपले में आहे ऐं पायर ही इलाइक़ो जेको नंगर पार्कर जे हवाले सां असां सॾूं था कारूंझर जे इलाइक़े खां वठी या वीरा वाह ऐं हिननि इलाइक़नि ताईं त उन जा माइट हेॾे लॾे आया हुआ। त सुवालु इहो आहे त इहे तारीख़ी शयूं हुन जिन खे असांखे दुरुस्त करणु घुरिजे ऐं ॿियनि मौक़नि या लेखकनि जी राय या किन ग़लति बयाननि खे पासे ते रखी असां जेकॾहिं सिर्फ़ु रिसाले खे बुनियादु बणाईंदासीं त रिसाले में असांखे एतिरियूं शायदियूं एतिरा ओहञाण मिलंदा जंहिंमां साबित थिए थो त मारवी जो अबाणो देस अबाणो इलाइक़ो जेको सो खारोड़ हुयो खारोड़ खणी वेड़ी झप विया उतां लॾे वेड़ी झप विया उमिरि जी जूह खां जेके निकिरी विया। मारवी इन करे असांजो महबूब किरदारु आहे जो हुन में अहिड़ा गुण लतीफ़ साईं भरिया जीअं मूं शुरू में बैत पढ़ियो त सती तुंहिंजे सत में ॻाल्हि घुरिजे गच वढियो चीरियो चिचरियो पर में उभी पच साण अमानत अच त थी समानी साणी में। त लतीफ़ साईं जो इहो महबूब किरदारु जंहिं बग़ावत कई वक़्त जे हाकिम जे ख़िलाफ़ हुन जे क़ैद में हुअण जे बावजूदि बेयारो मददगार हुअण जे बावजूदि अकेले सिर वक़्त जे हाकिम जंहिंखे ताक़त बि आहे कानून बि हुन वटि आहे राज बि हुन वटि आहे फ़ौज बि आहे हथियार बि आहिनि उन जे ख़िलाफ़ हुन जी बग़ावत ऐं अकेले सिर हुन जी बग़ावत ऐं न झुकणु हिकु तरफ़ अॼोके सियासी दौर में सियासी माहौल में असां ॾिसूं था त उहे माण्हू जेके सियासी हिकिड़ो सफ़र पंहिंजो शुरू कनि था कंहिं नज़रिए जे हवाले सां त उहे ज़िंदगी जे कंहिं न कंहिं मोड़ ते विकामजी वञनि था थकिजी पवनि था मसलहतुनि जो शिकार थी वञनि था। त मारवी जे किरदार खे जॾहिं असां अॼोके इनक़लाबी तहरीकुनि या तारीख़ जे इनक़लाबी तहरीकुनि में जेकॾहिं पस मंज़र में जाचींदासीं त हुन में असांखे हिकिड़ा गुण मिलनि था। जीअं मिसाल लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त ई न मारूं रीत जे सेण मटाइनि सोन ते ई न मारूं रीत जे सेण मटाइनि सोन ते अची उमरकोट में कंदसि कान को रीत माड़ियुनि जी पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटिया। त मारी चए थी त इहो असांजो वड़ ई कोन्हे असांजो क़दुरु ई कोन्हे असांजूं रीतूं रस्मूं ई न आहिनि असांजे राज जूं इहे क़दुरु ई न आहिनि त असां सोन ते सेण मटाईंदा हुजऊं। मुंहिंजी बिरादरी मां कंहिं बि अॼु ताईं इहो कुरीत यानी किनो कमु कुदो कमु न कयो आहे तंहिं करे उमिरि तूं कीअं थो इहा उमेदु रखी कीअं थो इहा तौका रखी त तुंहिंजे मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां लालच सां ॾाढ सां अन्याय सां मां जेको सो तुंहिंजी ॻाल्हि मञी वेंदसि त इहो असां लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे ऐं असांजे राज जा असांजे समाज जा उहे क़दुर ई न आहिनि। त अहिड़ी तरह मारवी पहिरें मरहले में जॾहिं ॾिसूं था त सियासी हरबे तौरु उमिरि जॾहिं मारवी हुन सां शादी ते राज़ी नथी थिए त हुनखे पहिरियों लालच ॾिए थो ऐं हुनखे ख़रीद करण जी कोशिशि करे थो त मारवी वॾे वाक़े इहो जवाबु ॾिए थी ई न मारूं रीत जे सेण मटाइनि सोन ते। अहिड़ा कई बैत आहिनि जेके उमिरि जो तेल मुख नथी लाहे हुन जा कपिड़ा लीड़ूं थी था वञनि उहे कपिड़ा जेके से नथी बदिलाए वार अणभा थी विया ॼयूं पइजी वियूं उन में उहे जेके से वार सणभा नथी करे त अहिड़ी तरह मारवी जा मुख़्तलिफ़ गुण आहिनि। त सुबुह ॾिसा थियो असां हिते हिकिड़ी नंढी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन ई माॻ ते हूंदासीं ऐं मारवी जे किरदार खे रिसाले जी शाहिदनि में वधीक जेको सो उजागर कंदासीं तव्हां सां उहे वीचार वंडंदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾियो। जी लतीफ़ आयल करियां Allah
सोबिल साथियो जे लतीफ़िलात हिकु दफ़ो ॿीहर भलेकार कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब मेरो ई महबूब असां मारो मन में। जीअं मारवी जा मूं गुण ॻणाया पे त लतीफ़ साईं हिन इनकलाबी किरदार में पंहिंजी एतिरी सब्जेक्टिविटी ॾेखारी आहे, एतिरो शख़्सी तौर ते हिन किरदार में इन्वॉल्व आहे जो असांखे मारवी हिन जो महबूब किरदारु लॻे थो। ऐं उन हवाले सां हिकिड़ो बैत आहे त अरदासिम उमर खे वेझो थी जे हिते हुई मारवी त लधम कर कहिड़ास, जे हिते हुई मारवी त लधम कर कहिड़ास, अरदासिम उमर खे वेझो थी वटास, की झलियाई की छॾियाई त पंहिंजो अंग आछांस, लाहे लोह लतीफ़ जे हितां हूंद हलांस, मूंखे मलीर साम्हूं वठी बांह वञांसि, रहबर थी रेढ़ियांस सुहारे साणी हेॾे। त लतीफ़ साईं जी एतिरी हिन किरदार सां पंहिंजाइप आहे, एतिरी वेझड़ाई आहे, एतिरी सब्जेक्टिविटी आहे जो साईं जो इहो महबूब किरदारु थी पवे थो त उन में कहिड़ा गुण हुया जंहिंजे करे साईं हिन किरदार खे एॾो पंहिंजाइप सां ॻायो आहे। जीअं शुरू में मूं ॻाल्हि कई त हीउ उहो इनकलाबी नज़रियाती किरदारु आहे जेको समाज में वक़्त जे हाकमनि इक़्तिदारी ऐवाननि ख़िलाफ़ु हिकिड़ी मस्बत बग़ावत करे थो ऐं उन बग़ावत जेका आहे सा उहा तामीरी बग़ावत आहे, तख़रीबी बग़ावत न आहे। ऐं उन लिहाज़ सां लालच में न अचणु, विकामजणु न, ऐं ॿियो जेको अज़ियत वारो पहलू आहे जॾहिं को सियासी कारकुन, को नज़रियाती माण्हू, को नज़रियाती शख़्सियत जॾहिं लालच में ख़रीद न थी सघंदी आहे, लालच में न ईंदो आहे त वक़्त जा हाकिम या उहे साम्राजी धुरियूं ॿियो हरबो इस्तेमालु कंदियूं आहिनि, हुनखे अज़ियत ॾाढ जेको सो कंदियूं आहिनि, हुनखे टार्चर जेको ॾिनो वेंदो आहे। त उन हवाले सां मारवी चए थी जे मूं लूणु लिङे लाई चीरे चीरे चम, मूं अॻु न कयो को अहिड़ो कोझो कमु, जा जा दावा दम तां तां पिर्त पवारसी। जे लूणु लिङे लाई चीरे चीरे चम, लूणु फटनि ते विझणु माना अज़ियत ॿीणी करणु, इहो मुहावरो असां वटि। त अज़ियत जे हिसाब सां, ॾाढ जे हिसाब सां बि मारवी एॾो हौसलो रखे थी, एॾो अज़म रखे थी, एतिरो साबित क़दम आहे जो हू कंहिं बि ज़ुल्म जे आॾो नथी झुके, पर वॾे वाक़े ललकार करे चवे थी जे मूं लूणु लिङे लाई चीरे चीरे चम, मूं अॻु न कयो अहिड़ो कोझो कमु, जा जा दावा दम तां तां पिर्त पवार जी। जेसीं ताईं हिन सिसी में साह आहे, हिन वजूद में हरारत आहे, हिन जिस्म में जेसिताईं साह पसा आहिनि, तेसीं ताईं मूंखे पंहिंजा महबूब, पंहिंजा सेण, पंहिंजी धरती, पंहिंजा मिट, पंहिंजो मलीर जो इलाइक़ो उहो मूंखे यादि आहे। अहिड़ी तरह जॾहिं ॿियो हरबो बि हुनजो नाकाम थिए थो त टियों हुनखे जेको सो हरबो इहो इस्तेमालु करे थो वक़्त जो हाकिम, त हुनखे ताना ॾिए थो त तूं जिन लाइ ॻरी मरी थी से तुंहिंजो पीछो कोन था कनि, तुंहिंजी पोइवारी न कई अथनि, ऐं उन हिसाब सां तूं खामखा जेको सो उन्हनि खे पंहिंजो यादि करी थी। त मारवी वरी हुनखे ललकार करे थी, बंदे ॿिया करार असां लोचूं लोह में, बंदे ॿिया करार असां लोचूं लोह में, मथां तन तरार सदा सांभीड़नि जी। त मारवी चए थी उहे ॿिया माण्हू आहिनि जेके हिकु दफ़ो जेल में अची, कैद में अची करे इहो सम्झंदा आहिनि त असां पंहिंजो वारो वॼायो, असां पंहिंजो किरदारु अदा कयो, असां पंहिंजी ज़िमेवारी पूरी कई, पर न, लतीफ़ साईं जी नज़र में हीउ उहो महान किरदारु आहे, अणमोट ऐं अणमिट किरदारु आहे जेको क़ैदो बंद में हुअण जे बावजूद बि चए थो त बंदे ॿिया करार असां लोचूं लोह में। उहे ॿिया माण्हू आहिनि जिन खे क़ैद में अची करे बि पंहिंजी ज़िमेवारी खां भुलिजी वञनि था ऐं आराम सां गुज़ारनि था, पर असां लोचूं लोह में। हिते लोह में जकड़ियल हुअण जे बावजूदु, ज़ंजीरुनि में हुअण जे बावजूदु, क़ैदो बंद में हुअण जे बावजूदु, मथां तन तरार सदा सांभेड़नि जी, मुंहिंजे मारोड़नि जी यादि जी तरार जेका आहे हर वक़्तु मुंहिंजे तन जे मथां लटके थी पई, मां हुननि खे कंहिं बि हालत में विसारे नथी सघां। त इन पस मंज़र में जॾहिं मारवी जे किरदार खे असां ॾिसूं था त मारवी ज़ाती जेका ख़ुशी आहे उन जी जाइ ते जामिल अवामी ख़ुशी खे, समाजी ख़ुशी खे, माना मजमूई या घणाई जी ख़ुशी खे प्रिफर करे थी। जीअं हिन खे ज़ाती तौर ते जेके बि आछ कई वञे थी उहा सभु ई ठुकराए थी छॾे, छो जो जा उमर तो मुल ईद साह सां सूए वरिती सुमरा, जा उमर तो मुल ईद साह सां सूए वरिती सुमरा, वेही वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, सिकण कया शहीद मारू जे मलीर जा।
हालांकि माण्हू मारवी जा माइट मारवी जा अज़ीज़ उहे एतिरा ग़रीब आहिनि बेपहुच माण्हू आहिनि फाका कशी में गुज़ारनि था गुरबत में गुज़ारनि था अणहूंद में गुज़ारनि था जो चए थी उमिरि जा तोमुल ईद जा तोले ईद आहे जेका तूं पंहिंजे लाइ ख़ुशी सम्झी थो सा असां लाइ मातम आहे त तुंहिंजी इहा नियत मूंसां शादी करण जी संग करण जी जंहिंखे तूं पंहिंजी ख़ुशी थो सम्झी उहो असांजे लाइ मातम जे मिसल आहे असां ग़रीब माण्हू त सिकण कया शहीद मारू जे मलीर जा असां त अणहूंद जे करे उहो कंहिं शयुनि जी सिक सद कंदे ख़्वाहिश कंदे बि ॼण त जहिड़े ई पंहिंजा असां जज़्बा अहसास जेके असां मारे छॾिया आहिनि उहे इन सिक में अणहूंद जे हवाले सां शहीद लॻा पिया आहिनि त उन्हनि सां अहिड़ियूं अणथियणियूं ॻाल्हियूं छो थो करियूं हिते हिकिड़े हवाले सां तारीख़ जी ॿी दुरुस्तगी बि थिए त आमतौर ते असांजे अदीबनि असांजे मोहक़क़नि असांजे सुघड़नि असांजे पढ़ियल लिखियल तबिकनि रिसाले सहेड़ींदड़नि ऐं हिन सुर ते सुर मारवी ते कमु कंदे अक्सर इहो मारवी जे वातां बि ॻाल्हियूं कयूं हुन कुझु पंहिंजे तरफ़ां हुन में इज़ाफ़ा बि कया आहिनि त मारवी जेका लावारस क़ैद में रही हुनजो को बि पीछो न थियो पोइवारी न थी पर हिकु सियासी पस मंज़र हुयो जंहिंखे मदेनज़र रखिणो आहे त हिकु माण्हू क़ैद में आहे ऐं हुनजा मारोड़ा उहो पंहिंजी जूह छॾे लॾे वञनि था त ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ी प्रचार थिए थी राज में प्रचार थिए थी वीचार वंडजनि था पिया अने चोबोल थिए थी पई हुनजी पूछ ॿूछ थिए थी पई त तव्हां केरु आहियो किथां लॾे आया आहियो छो लॾे आया आहियो कहिड़े अहजी इज़ा जे करे लॾे आया आहियो या हाकिम तव्हांखे लॾायो आहे त इन पस मंज़र में जॾहिं असां ॾिसूं था त मारवी इन्हनि अॼु ते असांजे मोहक़क़नि दोस्तनि लेखकनि या रिसाले सहेड़ींदड़ माण्हुनि मारवी खे जेको सो लावारस करे पेश कयो आहे त हिनजे कंहिं बि हिनजो पीछो न कयो आहे त ईअं कोन्हे को छो जो रिसाले में बेत पिया आहिनि त थर थर अंदरि थां उमिरि वहनि वेड़ी चंजो सभु वेठा सूमरा गिननि तुंहिंजो ना उते वेंदसि आउं लोई लॼ मथे करे त थर थर अंदरि थां वहनि वेड़ी चंजो उहो मारवी थी चए त थर जे चपे चपे में जेको सो तुंहिंजी प्रचार थिए थी पई तुंहिंजी जेका सा ॻाल्हि ॻणिजे थी पई त तूं रयत जो जे नंगनि में अखियूं विझण वारो आहे तूं हाकिम ऐं राजा नाहीं पर तूं उन जाइ ते चोर धाड़ियल आहीं जीअं जोसे लोड़ाऊ थिया जनी सिंधी धेर मारोड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाड़ी या जैसे लोड़ाऊ थिया जनी भर रहनि मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो त इन हवाले सां ॾिसूं था त हिकिड़ी राया मां ठही पिए माण्हुनि में हिकिड़ी चोबोल हुई हिकु अवामी हिकिड़ो राय ठहे पई जेका उमिरि जे ख़िलाफ़ु वञे पई ऐं उहा सियासी दबाउ हुयो राजनि जो पाण में गॾिजणु ऐं उमिरि जी इन प्रकारनि खे ज़ेरे गौर रखण या वीचार में रखण जे ख़ौफ़ खां उमिरि आख़िर मजबूर थी करे मारवी खे आज़ादु करे थो त इहे ओहिञाण बि आहिनि ऐं आज़ादु कीअं थिए थी त उठे थी वराण कीअं वाधायूं आहियूं उठे थी वराण कीअं वाधायूं आहियूं लथी लोड़ारियुनि मिड़नी मोह काण सुलह वारियो सुमरे चई पहवारण पाण हमीर नओ हाण मोहत लहंदी मारवी त इहो बेत सुलह वारियो सुमरे चई पहवारनि पाण पाण उमिरि माण्हू मोकिले सुलह जी आछ कई आहे न्यापो कयो आहे सनियो कयो आहे पांधी मोकिलियो आहे त मूंसां तव्हां ॻाल्हियूं कयो ऐं पंहिंजो नंग वठी वञो जेको पाव पलव थिए त उहो बि हीउ भरण लाइ तयारु आहे त इन हिसाब सां असां ॾिसूं था त अमली तौर ते हिकु हथियार बंदि जेका मुहिमत कोन हली या हथियार खणी मारवी जे छॾाइण लाइ त हुनजा माइट कोन आया हुआ पर कम अज़ कम एतिरो आहे त हिकिड़ो पुरअमुन तरीक़े सां हिकिड़ी राजनि खे घणाई खे पाण सां गॾु करे हिकिड़ो अहिड़ो माहौल जुड़ियो अहिड़ी राय आमा ठही अहिड़ो दबाउ हिकिड़ो ठही आयो जेको उमिरि ते असरु थियो जंहिंजे करे उमिरि सुलह वारियो सुमरे चई पहवारनि पाण त हुन पाण जेको सो न्यापो करे सुलह जी आछ कई ऐं पोइ हुनखे जेके से मारवी खे भेण जे रूप में पंहिंजो भेण करे ऐं नंढी वॾी जेका सा सुखड़ी पाखड़ी ॾेई हुनखे जेको राज खां माफ़ी तलाफ़ी वठी मारवी खे पंहिंजे देश मोकिले थो पंहिंजे अज़ीज़नि मिटनि माइटनि में मोकिले थो त इन रिसाले जे पस मंज़र में असां जॾहिं ॾिसूं था त इहे ओहिञाण आहिनि इहे तारीख़ी सबूत आहिनि जंहिंजे बुनियाद ते मारवी जो एॾो महान किरदारु एॾो इनकलाबी किरदारु एॾो नज़रियाती किरदारु जंहिं तारीख़ में
पूरी अदब जी तारीख़ में अहिड़ो बाग़ी किरदारु असां वटि पैदा न थियो आहे त इहा मस्बत बग़ावत कंदड़ वक़्त जे इक़्तिदार सां वक़्त जे ऐवाननि सां टकराव खाइणु ऐं बेयारो मददगार टकराव खाइणु इहा मारवी जी अदा जेका आहे हुबुल वतनी जी अदा जेका आहे गैरत जी अदा जेका आहे उहा लतीफ़ साईं खे एॾी वणी वई जो हुनखे पंहिंजो महबूब किरदारु ऐं एॾी पंहिंजाइप सां हुनखे जेको सुॻायो अथई त वेंदे वेंदे सुबेली साथियो हिकु दफ़ो वरी मां इहा ॻाल्हि तरदीद कंदो हलां त हींअर असां जंहिं माॻ ते आहियूं इहो मारवी जे खूह जे निस्बत सां सॼो वेंदो आहे पर 1967 में 6 मार्च ते पहिरियों दफ़ो मीर अला बख्श मरहूम टालपुर जेको प्रेसिडेंट हुयो ॾाढो के थरपारकर लोकल बोर्ड जो उन पंहिंजे सियासी मक़सदनि तौरु हीउ कूंडी ऐं खूह जो मारवी सां निस्बत ॾे इफ़्तिताह कयो मेलो लॻारायो ऐं अॼु ते असां बिना तहक़ीक़ बिना सोच वीचार जे उन ॻाल्हि खे ईअं खणंदा था अचूं न ई मारवी जो देस आहे न ई मारवी जो खूह आहे ऐं रिसाले जा ओञाण बि इन ॻाल्हि जी नफ़ी कनि था सुबेली साथियो असांजी फिक्री रिहाण शाह जा पंध ऐं पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ दफ़े कंहिं ॿिए माॻ ते लतीफ़ साईं जे बेतनि जे हवाले सां उहा वाट उहा दग जेके वठंदासीं ऐं तव्हां सां वीचार वंडींदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा जीअं लतीफ़ इलाज